कुछ सालन दौरान पाकिस्तान आयल 4.5 लाख अफगानी वापस न आहिनि विया। उन्हनि मां कहिड़ा दहशतगर्द आहिनि, असांखे का बि ख़बर न आहे। अफगानी हितां खां डॉलर्स जूं बोरियूं भरे अफगानिस्तान हलिया विया। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ क़ौमी असेंबली में ख़िताब कंदे चयो त दहशतगर्दी जो बिज असां पाण पोखियो, जेको अफगानिस्तान खां हाणे असांजे घिटियुनि ऐं घरनि ताईं पहुची वियो आहे। पेशावर पुलिस लाइन्स पर वाक़ियो APS साने खां घटि न आहे। दहशतगर्दी ख़िलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो क़ौमी सलामती कमेटी कंदी। सुपर पावर जो साथ ॾियण वारी शौक़ असांजी मैशियत खे बांग्लादेश खां बि पोइते धिके छॾियो। अॼु दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान अकेलो बीठल आहे। पेशावर जे पुलिस लाइन्स जी मस्जिद में गुज़िरियल ॾींहुं थियल आपघाती धमाके में शहीदनि जो अंग वधी 100 थी वियो। 53 ज़ख़्मियुनि जो इलाज जारी। 7 ॼणा घंटी जोगी वारी हालत में इंतहाई नगहदाश्त वारे वार्ड में दाख़िल। धमाके बाद रेस्क्यू ऑपरेशन मुकम्मल। मस्जिद जो मलबो हटायो वियो। शहीदनि जा लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। KPK में हिकु ॾींहं जो सोग, क़ौमी झंडो बि न विल। IG KP सिक्योरिटी में लापरवाही जो इतराफ़ कंदे चयो त बमबार महिमान जे रूप में दाख़िल थियो। हमले जी जांच लाइ GIT जोड़े रहिया आहियूं। दहशतगर्दी ख़िलाफ़ सियासी क़ुवतूं मुतहद थियनि, सियासी इख़्तिलाफ़नि ते बाद में विढ़ंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त दहशतगर्द किरियल हरकतुनि ज़रिए अवाम में ख़ौफ़ पखेड़णु चाहिनि था। दहशतगर्द असांजी कामयाबियुनि खे नाकाम बणाइणु चाहिनि था। मौजूदा हालतुनि में सियासी क़ुवतुनि खे पाण में मुतहद थियणु घुरिजे। सियासी इख़्तिलाफ़ ते बाद में विढ़ंदासीं। IMF वफ़द जी इस्लामाबाद में नाणे वारे वज़ीर इसहाक़ डार सां मुलाक़ात। कर्ज़ लाइ तइ थियल मामलनि ते ॻाल्हियूं। IMF वफ़द मुआहिदे जी शर्तुनि ते अमल करण जो मुतालबो करे छॾियो। पाकिस्तान IMF खां मुतालबनि ते अमल दरामद लाइ वक़्तु घुरी वरितो। इसहाक़ डार वफ़द खे मुआशी टारगेट्स ते अमल बाबति आगाह कयो। ज़रियनि मूजिबि IMF बजट खोट 4.9% रखण ऐं सब्सिडी ख़तमु करण ते ज़ोर भरियो। इसहाक़ डार चयो त IMF जो कर्ज़ प्रोग्राम कामयाबी सां मुकमल कयो वेंदो। इंटरबैंक में लगातार महांगो थींदड़ अमरीकी डॉलर सस्तो थियण लॻो। डॉलर जे अघ में ₹3.63 घटिताई। फी डॉलर 266 रुपयनि जो थी वियो। ओपन मार्केट में बि डॉलर जी क़ीमत 275 रुपयनि ते बरक़रार। स्टॉक मार्केट में बि तेज़ी। 100 इंडेक्स में 611 पॉइंट्स ताईं इज़ाफ़ो रिकॉर्ड कयो वियो। अॻूणे सदर आसिफ ज़रदारी हुकूमत खे पौरतुनि जी घटि में घटि पघार 35,000 रुपया मुक़ररु करण जी तजवीज़ ॾेई छॾी। आसिफ ज़रदारी चयो त अवाम जा मसइला हल करणु हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। पौरतुनि जी घटि में घटि पघार 35,000 मुक़ररु करण जो सरकारी सतह ते फ़ैसिलो कयो वञे। इस दहशतगर्द का जो आजाद आया हुआ है, इस दहशतगर्दों को जड़ से उखाड़ने के लिए अपनी कोशिशें जारी रखें। हम यही चाहेंगे इलेक्शन कमीशन कि वो जल्दी से अगले मरहलों की तरफ जाए और जो भी अक्सरियत हासिल करे। किसी के नाम के आगे मेयर नहीं होता। कराची शहर की आवाम जिसको चाहेगी उसको वो इलेक्ट, उन्होंने अपने वोट दिए, अब वो मेंबर्स को करें कि उसको इलेक्ट करते और आगे जाके हम सिर्फ ये जरूर कहेंगे कि हमारा ट्रैक रिकॉर्ड है। तो आप ये कहना कि जी बस मैं कैमरा 4 लगा दूं, इस वक्त भी कराची में बाकी शहरों से ज्यादा कैमरे कि जी वो एक नाम की खातिर की जी मैंने सेफ सिटी कर दिया और मैं अनाउंस कर दूं और लगा दूं, वो मैं नहीं करूंगा। मैं वो चीज करूंगा जो इस शहर के, इस सूबे के, इस मुल्क के लोगों का टैक्स का पैसा है वो प्रॉपर खर्च हो जहाँ। मुल्की इस्तेहकाम लाइ दहशतगर्दनि खे शिकस्त ॾियणु ज़रूरी आहे। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में कामयाबियूं बि मिलियूं आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त कराची में चूंडूं पहिरियां थी वञनि हा त पीपुल्स पार्टी खे अञा बि वधीक सीटूं मिलनि हा। मुंहिंजी ख़्वाहिश आहे त कराची जो मेयर पीपुल्स पार्टी जो थिए। सिंध में तारीख़ जी सभ खां वॾी ॿोॾ आई। 20 लख मुतासिरनि खे घर ठाहे ॾियणा आहिनि। घर ठाराए ॾियण लाइ फंड्स जो बंदोबस्तु करे रहिया आहियूं ऐं कम बि शुरू कयो आहे।
नेप्रा के इलेक्ट्रिक की बिजली 10 रुपया 80 पैसा सस्ती। नेप्रा के इलेक्ट्रिक की बिजली 10 रुपया 80 पैसा सस्ती करण की मंजूरी ॾेई छॾी। कराची इलेक्ट्रिक सप्लाई कंपनी 10 रुपया 26 पैसा घटाई की दरख्वास्त कई हुई। नेप्रा ॿियनि डिस्कोस लाइ बिजली 2 रुपया 32 पैसा फी यूनिट सस्ती करण की मंजूरी ॾिनी। वाफ़ेदारनि खे फेबरवरी वारे महीने में रिलीफ मिलंदो। हैदराबाद सखर मोटरवे मेगा करप्शन केस में गिरफ्तार आशिक कलेरी की निशानदही से एक घर से छापो 30 करोड़ रुपया और 2 महांगियूं गाड़ियों हथ। ज़रियन मूजिब नेब कराची आशिक कलेरी की निशानदही से अग बि 14 करोड़ रुपया हथ करे चुकी है। गिरफ्तार जवाबदार का वधीक जांच जारी है। अॻूणे सूबाई वज़ीर जाउल हसन लंजार चयो है आशिक कलेरी से उनजो को भी ताल्लुक न है। खेस नथो सुञाणे। आशिक कलेरी के मूंसां ॻंढण मुनासिब न है। लाड़काने के शेख ज़ैद वुमेन अस्पताल की इंतजामिया वहम लाइ आंदल औरत के 36 कलाकन ताईं रुलाईंदी रही। औरत जो बारडो फोत। शेख ज़ैद वुमेन अस्पताल इंतजामिया KTN न्यूज़ कराची के रिपोर्टर इल्ताफ़ चन्ना की भाजाई के अस्पताल में दाखिल करण का इनकार किया। वारसन जो चवण है तो अस्पताल इंतजामिया की इनकार सबब वहम में देर और ऑक्सीजन न ॾियण सबब बारडो फोत थी वियो। शेख ज़ैद वुमेन अस्पताल इंतजामिया 36 कलाक रुलाइण बाद दाखिल करण का इनकार करे छॾियो, जैं सब बारडो फोत थी वियो। मुतासरन मुतालबो किया तो अस्पताल के MS समेत लागापियल इंतजामिया खिलाफ केस दाखिल करे खेनि गिरफ्तार किया वञे ऐं खेसि इंसाफ़ ॾिरायो वञे।